नाज़रीन हिक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शहदादकोट में संजर भट्टी थाणे जी हद में घरू अणबण तां मुड़स तां ज़ाल क़तल थी वई आहे। जवाबदार रजिब शाह पिस्टल जा फायर करे सरवर बीबी खे क़तल कयो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। शहदादकोट में संजर भट्टी थाणे जी हद में घरू अणबण तां मुड़स तां ज़ाल क़तल थी आहे। जवाबदार रजिब शाह पिस्टल जा फायर करे सरवर बीबी खे क़तल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। शहदादकोट में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। संजर भट्टी थाणे जी हद में घरू अणबण तां मुड़स तां ज़ाल क़तल थी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद अवान असां लाइन ते मौजूद आहे। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शहदादकोट वेझो संजर भट्टी थाणो आहे जंहिंजी हद ॻोठ ऐं घर पंहिंजा में सैयद बिरादरी सां तालुक रखंदड़ हिकु घर आहे जंहिंजी जेका मसमात जेका सरवर बीबी आहे उन पंहिंजे मुड़ुस खां ईद जी मोकल घुरी, जंहिं तां हुनजो जेको मुड़ुस आहे जवाबदार मच्छरजी उन पिस्टल जा फायर करे उनखे क़तल करे छॾियो आहे। जंहिंखां बाद हू जेको जवाबदार आहे उहो फरार थी वियो आहे। जॾहिं ते इतलाह ते जेका हद जे थाणे जी जेका पुलिस आहे उहा वाक़िए वारे हंध ते पहुची जेका लाश आहे उनखे पंहिंजी तहवील में वठी शहदादकोट जी अस्पताल खणाई आई। अस्पताल में मौजूद जेको मसमात सरवर बीबी जो जेको भाउ हुयो सैयद जान शाह, उन ॿुधायो त जेको संदसि भेणियो आहे उन जेको रजिब शाह जेको जवाबदार आहे उन पिस्टल जा फायर करे उनजी जेको भेण आहे उनखे ठीक है, क़तल करे फरार